जी 2 तारीख़ आचर जे ॾींहुं मुंहिंजे दोस्त मुंहिंजो ज़िले सदर थरपारकर बादल दल जे सौट जे पुट जी शादी हुई चुडो शहर में। असां उन दावत में वियासीं। पोइ मुंहिंजो दोस्त आहे उस्ताद न्यूज़ जो सरवाण हाजी रमज़ान मेमण, उहो ॿाहिरि निकितो मानी खाई त मूंखे फ़ोन कई, चईंसि तव्हां अचो त किथे गॾिजी चांहि था पियूं। असां हुते चांहि पीती। मूं हुते गाज़ी जमाली चेयरमैन मर्कज़ी इलेक्शन कमेटी खे 1:50 ते फ़ोन कयो त साईं तव्हां ख़बर था ॾियो, हीउ मामिलो थोरो ख़राबु थियो पियो आहे, इन मामले खे त हल कजे ऐं तव्हां इन लाइ छा था सोचो। जीअं ॻाल्हि आहे त अॼु आचर जो ॾींहुं आहे, अॼु आउं आहियां कोन पियो, हाणे ॾिसूं मोकल ख़तमु थिए त उन खां पोइ कंदासीं। वरी मूं हुन खां सुवालु कयो, मूं चयो साईं तव्हां भला ख़बर ॾियो त हींअर किथे आहियो, हींअर तव्हांजी पोज़ीशन छा आहे? चीज़ आउं दादू वेठो आहियां। अच्छा, उहो उन 2 कलाक 3 खां पोइ मरकज़ी ऑफिस पेटल हैदराबाद में साईं जिन प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, प्रेस कॉन्फ्रेंस करे शेड्यूल लाथो आहे। हाणे इन मां अच्छा उन पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में इहो चयो पियो त वाइस चेयरमैन ऐं सेक्रेटरी साहिब सां मुंहिंजो राब्तो न थी सघियो ऐं मूं उन्हनि ॾांहुं काग़ज़ मोकिले छॾिया आहिनि। जॾहिं त मुंहिंजो इहो रिकॉर्ड पियो आहे, आउं तव्हांखे इहो प्रूफ ॾींदुसि। 1:50 ते आचर जॾहिं मूं साईं खे फ़ोन कई आहे, जॾहिं मुंहिंजो हुन सां राब्तो थी चुको आहे त घटि में घटि मूंखे घुराए। ऐं सम्झां थो त जेको साईं शेड्यूल लाथो आहे उहो बदनीयती ते ॿधल आहे। उहो असांखे हुनखे घुराइणो कोन हो, सेक्रेटरी ऐं वाइस चेयरमैन खे घुराइणो कोन हो। हुनखे वेही पंहिंजी पसंदि ऐं नापसंदि खे मद्देनज़र रखी हुनखे शेड्यूल लाहिणो हो ऐं उहो कंहिंजे चवण ते हुन लाथो आहे। असां उन शेड्यूल खे मुकमल तौर ते रद्द कयूं था। असां इंडस्ट्री डिपार्टमेंट खे, हॉनरेबल सखर हाई कोर्ट खे गुज़ारिश था कयूं, जंहिं तरीक़े सां तव्हां इन इलेक्शन कमेटी खे प्रोसेस करायो आहे इन खे कंटिन्यू करियो ऐं इंडस्ट्री डिपार्टमेंट जेको फ़ैसिलो कंदी इलेक्शन जे हवाले सां, असां उन खे ई ओबे कंदासीं ऐं असां जेको शेड्यूल लाथो आहे उहो इंडस्ट्री डिपार्टमेंट जो आहे ऐं मर्कज़ी इलेक्शन कमेटी जो उहो शेड्यूल।